بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، जेको असांजो برنامج आहे त हर रोज़ जेको फ़ाइदो वठंदा आहियूं कंहिं आयत जो तर्जुमो थींदो आहे या उन आयत जो मौजिज़ो ॾिसंदा आहियूं। हीउ हिसो आहे असांजो जेको आहे 33 हिसो अलाह तअमुलात क़ुरानी आहे। उन में अॼु असीं छा पढ़ंदासीं इंशा अल्लाह, अल्लाह ताला जे तौफ़ीक़ सां ॾींहं जे बारे में। अॻ में राति जे बारे में असीं ॻाल्हायो, अल्लाह साईं क़बूल करे। हीउ अॼोको जेको आहे इहो ॾींहं जे बारे में आहे। असीं छो था इन जे बारे में चऊं, छो जो असां जीअं पहिरियां चयो त जिथे बि अलाह जा मौजिज़ा हूंदा, जिथे बि लफ़्ज़ हूंदो आयत जो यानी मौजिज़ो, त इन जो असीं उते इंशा अल्लाह शरह कंदासीं ऐं दोस्तनि खे ॿुधाईंदासीं, असांखे बि फ़ाइदो थींदो उन शइ मां। त अल्लाह ताला क़ुरान में चए थो वजअलना अल-लैल वन-नहार आयतैन। अल्लाह साईं चए थो मां हिकिड़ो मौजिज़ो कयो राति ऐं ॾींहं। आयतैन ॿ आयतूं आहिनि, ॿ मौजिज़ा आहिनि। फमहौना आयत अल-लैल, हिते अल्लाह साईं चए थो जो राति खे ड्राहे। वजअलना आयत अन-नहार मुबसिरा, ऐं ॾींहं शुरू कयोसीं। छो जो उलमा चवनि था त दुनिया अॻ में सॼी रुॻो राति राति हूंदी, ऊंदहि ऊंदहि हूंदी। पोइ जिथे आयत असीं जंहिंजो फफ़तक़नाहुमा जेको ॿुधाईसीं त हिकिड़ो यानी आसमान ज़मीन ऊंदहि में हूंदा हुआ ऐं उहे हिकिड़े पथर वांगुरु मज़बूत हूंदा। पोइ अलाह साईं उन्हनि खे धमाको करे ॿ शयूं कयूं, आसमान मथे थियो, ज़मीन हेठि थी, ऐं उन्हनि जे विच में जेकी ऊंदहि सिर्फ़ु हूंदी उहो ॾींहं पैदा कई। त अलाह साईं हिते चए थो मुबसिरा, यानी ॾिसनि माण्हू, छो जो ऊंदहि में न ॾिसी सघंदा, रोशनी हूंदी त इंसान उहो ॾिसी सघंदो। अल्लाह ताला हिते चवनि मुबसिरतन लितब्तगू फضلا मिन रब्बिकुम वलितअलमू अदद السنين والحساب। अल्लाह साईं चए थो त जे सिर्फ़ु राति हुजे हा त इंसान तारीख़ कीअं लिखंदा, ॾींहं कीअं सम्झंदा, रुॻो ऊंदहि ऊंदहि हुजे हा त। पर इहा अल्लाह साईं चए थो फमहौना आयत अल-लैल, यानी सिर्फ़ु जेकी ऊंदहि रुॻो राति हूंदी उहा ख़तमु करे। वजअलना आयत अन-नहार, और ॾींहं जो जेको आहे इहा हिकिड़ो मौजिज़ो आहे। ॾिसो न, केॾो बि इंसान को कमरे में बल्ब हणे थो त रोशनी थिए थी कमरे में, पर जे न सॼे रोड ते त घणा बल्ब खपंदा, पर ही सॼी ज़मीन ते केरु थो रोशनी करे। ॾाढी वॾी शइ आहे। तंहिंजे करे अल्लाह ताला सिज पैदा कयो त हिकिड़े पासे चंड हुजे, ॿिए पासे सिज हुजे, त सॼी रोशनी थिए त मुंहिंजा बाना यानी उथनि ऐं जागनि ऐं हिसाब कनि ॾींहं राति जो। जीअं न त हुजे ॾींहुं न हुजे त पोइ हिसाब कोन करे सघंदा। तॾहिं लितब्तगू फضلا, ऐं रोज़ी कयो। ॾींहं जो रोज़ी माण्हू करे सघंदो, राति जो त कोन करे सघंदो, ऊंदहि में कीअं कमु कंदा। तॾहिं अल्लाह साईं लितब्तगू फضلا, फضल चइबो आहे जिथे इंसान रोज़ी ॻोल्हींदो आहे, जिथे रोज़ी इंसान कंदो आहे। फضلا मिन रब्बिकुम वलितअलमू अदद السنين والحساب, ऐं हिसाब बि लिखो, छो जो राति ॾींहुं थी वियो, हेतिरो ॾींहुं गुज़री विया, हेतिरा ॾींहं, पर जे रुॻो ऊंदहि हुजे हा जीअं पहिरियां हुई ज़मीन ते, त पोइ हिसाब में बि ॾुखियाई थिए हा ऐं कमकार में बि ॾुखियो थिए हा। तंहिंजे करे अल्लाह ताला इहा आयत नाज़िल कई। त अल्लाह साईं चए थो इहे ॿ मौजिज़ा आहिनि मुंहिंजा, ॿ मौजिज़ा आहिनि, त तव्हां इन मौजिज़नि खे तारीफ़ कयो, इन्हनि जी हिक ॿिए खे सम्झायो जंहिंखे ख़बर हुजे। इहा सूरत अल-इसरा 12 आयत आहे, सूरत अल-इसरा। ऐं असीं जीअं दोस्तनि खे ॿुधायूं त अल्लाह ताला क़ुरान में 57 दफ़ा ॾींहं जो ज़िक्र कयो आहे। 57 दफ़ा जंहिं शइ जी ज़िक्र थिए त छा था सम्झो त इहा हिकिड़ी अज़ीम शइ हूंदी न, जहिड़ी तहिड़ी न हूंदी। कंहिंजी हिकिड़ो दफ़ो बि क़ुरान में जंहिंजो ज़िक्र अचे थो, जीअं तीन जो असीं बयानु कयो, हिकिड़ो दफ़ो त बि अज़ीम शइ आहे। पर जेकी न 57 दफ़ा अल्लाह ताला उन ज़िक्र करे त उहा शइ केतिरो न अज़ीम हूंदी। तंहिंजे करे असीं हिन जो थोरो बयानु कयूं था त ॾींहुं अल्लाह साईं छो असांजे लाइ कयो त माण्हू इंसान उन मां ऐं केतिरो दफ़ा क़ुरान में इहो जेको कुझु आयतूं पढ़ी ॿुधायूं था जल्दी जल्दी, त वजअलना अल-लैल वन-नहार खिलफ़तन लिमन अराद यद्दकर औ अराद शकूरा। इहा 62 आयत सूरत अल-फुरक़ान में अल्लाह ताला ज़िक्र कयो। इन में अल्लाह साईं चए थो वन-नहार खिलफ़ा अल-लैल वजअलना, अल्लाह साईं चए थो मां राति ऐं ॾींहुं कयो, खिलफ़तन लिमन अराद यद्दकर औ अराद शुकुर करण जे लाइ, मुंहिंजा बाना शुक्रगुज़ार रहनि ऐं शुकुर कनि। त छाजे लाइ? छो जो राति ॾींहुं न थिए न, राति थिए आराम थिए, ॾींहं जो माण्हू रोज़ी करे।
ऐं ॿी जॻह ते सूरत इब्राहिम में 33 आयत में अलाह साईं चए थो वसख़र लकुमुल लैल वन्नहार। नबी अलाह ताला चए थो तव्हांजे लाइ ॾींहुं राति ऐं ॾींहुं तव्हांजे लाइ कयो आताकुम मिन कुल्लि मा सअल्तुमू ऐं जेको शइ तव्हां अलाह खां घुरो था तव्हांखे अलाह साईं ॾिए थो वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तहसूहा जे अलाह जे नेमतुनि खे तव्हां ॻणियो त कोन ॻणे सघंदो इन्नल इंसान लज़लूमुन कफ़ार इंसान ज़ालिम आहे केॾो अलाह साईं यानी उनखे महिरबानी करे थो पर इंसान वरी बि नाशुक्री आहे। इहो बि ॾिस हिकिड़ी सूरत इब्राहिम में अलाह ताला इहो ज़िक्र कए थो ॾींहं ऐं राति जो ऐं चए थो इहा नेमत आहे मुंहिंजी तव्हांजे मथां ऐं ॾींहं जो अलाह ताला इहो छो थो चए लितब्तगू मिन फ़ज़्ल मिन रब्बिकुम त रोज़ी कयो। इंसान ॾिसो न त चंद माण्हू हूंदा जेके राति जो उन्हनि जूं ड्यूटियूं हूंदियूं पर जेके घणनि जी जंहिंजी ड्यूटी आहे जा कमकार आहे जा के हारी आहिनि जा के ठेकेदार आहिनि सभु ॾींहं जो कमु कंदा त इंसान जी ज़रियो आहे हिकिड़ो ॾींहुं जे न ॾींहं जी रोशनी न हुजे त इहो इंसान कीअं रोज़ी करे कीअं वेंदो कीअं रस्तनि में हलंदो ॿाहिराड़ी में ऊंदहि या बल्ब कोन्हे लाइट न आहे त पोइ उहो उनजो ॾाढी ॾुखियाई थिए हा तंहिंजे करे अलाह ताला चए थो त इहे लितब्तगू फ़ज़्लन मिन रब्बिकुम वलितअलमू अदद सिनीन ऐं ॾींहुं हूंदो त वरी हिसाब बि इंसान कंदो त भाई हेतिरा ॾींहं मूं कमु कयो आहे तो वटि हेतिरा ॾींहं ॾिसो न ईअं केर बि कोन चवंदो मां हेतिरियूं रातियूं तो वटि कमु कयो आहे पर सभु को चवंदो मां हेतिरा ॾींहं तो वटि कमु कयो आहे। ऐं हदीसूं बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको फरमाए थो त यतआक़बून फ़ीकुम मलाइका जेके सुबुह जो फजर जे टाइम में ईंदा उहे वरी पंहिंजी उहे किताब खणी जेके सॼी राति हुआ उहे पंहिंजा किताब खणी मथे चढ़ी वेंदा वरी ॿिया जेके फजर जो ईंदा उहे 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 लही ईंदा उहे बि फजर ते वरी टे पहरी निमाज़ ते वरी उहे लहंदा वरी ॿिया जेके पहिरियां हुआ वक़्त आहिनि यानी ॿ ॾींहं इहो सिर्फ़ु ॾींहं में अची विया सभु हिकिड़ो सिजु निकिरण टाइम ते ॿियो सिजु लहण टाइम ते त छो जो सॼो ॾींहुं इंसान माण्हू कमकार कयो हूंदो छा कयो हूंदो त उहो सभु उहो लिखनि ऐं छा छा तो उन में ज़िक्र कयो फ़िक्र कयो उहो सभु लिखंदा। इहा हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू हुरैरा जो रावी आहे चए थो यतआक़बून फ़ीकुम मलाइकतुम बिल्लैल व मलाइकतुम बिन्नहार वयज्तमिऊन फ़ी सलाति الصبح والعصر राति ॾींहं जा मलाइका लहंदा के राति वारा वेंदा फजर ते वरी टे पहरी वरी उहे मोटंदा इहे लिखंदा हिसाब किताब जेको इंसान करे थो। ॿी हदीस आहे अबू عن جرير بن عبد الله البجلي قال كنا عند النبي صلى الله عليه وسلم فنظر الى القمر ليله البدر उन वटि वेठा साईं वटि त नबी करीम चयो त चंड अॼु पूरो आहे यानी 14 जो चंड आहे त चए हिन चंड खे ॾिसो था साहब चयो रसूल हा चई तव्हां पंहिंजे ख़ालिक खे मालिक खे ईअं ॾिसंदो जन्नत ईअं ॾिसंदो जीअं तव्हां चंड खे ॾिसो था ला तुदामून फी रब तरून रबकुम हदल क़मर ला तुदामून फी यानी न सोढ़ थींदी न केरु तंग कंदो जीअं चंड खे ॾिसो था ईअं तव्हां पंहिंजे ख़ालिक खे अलाह खे ॾिसंदो फ़इन इस्तताअतुम हाणे चए थो जे पहुची सघेव इस्तताअतुम अन ला तुग़लबू अला सलातिन क़ब्ल तुलूअ शम्स जे पहुची सघेव तव्हांखे त सिज निकिरण खां अॻु ई माण्हू निमाज़ पढ़े तुलूअ शम्स व क़ब्ल ग़ुरूब ऐं सिज लहण खां अॻु में कोशिशि कयो त तव्हां निमाज़ में हुजो इन जे करे त इहे मलाइक जेके अचनि वञनि था इहे लिखनि त भाई हीअ जेके निमाज़ में हा आयासीं त निमाज़ में हा वियासीं त बि निमाज़ में हा इहो हिकिड़ो फज़ल अज़ीम हूंदो। ॿी आहे हदीस अब्दुल्लाह बिन अम्र रज़ियल्लाहु अन्हुमा अब्दुल्लाह बिन अम्र वॾो सहाबी हो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त ॿुध अलम अख़बर अन्नक तक़ूम अल-लैल मूं ॿुधो आहे त तूं सॼी राति निमाज़ थो पढ़ी ऐं ॾींहं जो थधाई तूं रोज़े में आहीं क़ाल भला हा या रसूल अल्लाह मां ईअं कयां थो क़ाल फ़इन्नक इज़ा फ़अल्त ज़ालिक हजमत अयनाक चई त इहे तूं ईअं कंदे त तुंहिंजूं अखियूं अंदरि थी वेंदियूं उहा तअबत नफ़्सुक लिनफ़्सिक फ़इन लिनफ़्सिक अलैक हक़ पोइ तुंहिंजी जान जो तो ते हक़ आहे ऐं तूं वले अहलिक अलैक हक़ आहे पंहिंजे घर वारनि जो तो ते हक़ आहे वली ज़ोरिक अलैक हक़ ऐं तुंहिंजे यानी जान जो बि तो ते हक़ आहे यानी जे सॼे रोज़े में इंसान हूंदो ॾींहं जो राति जो सॼी राति न सुम्हे त इहो इंसान कमज़ोर थी वेंदो त नबी करीम उनखे इहो झलियो त इन कम खां सदाईं ईअं न कर तुंहिंजी पंहिंजे अहल जो औलाद जो पंहिंजे घरवारी जो पंहिंजे सभु शइ जो तो ते हक़ आहे त उहो सभु कंहिंखे पंहिंजो हक़ ॾे। हिते ॾिसो न अंग्रेज़ चवनि था जेके साइंसदान आहिनि उहे चवनि था त अलाह इहे जेके ख़ालिक आहे कोन जो जे असांखे ॾींहुं न ॾिए हा यानी के मुल्कनि में हुते सीबेरिया में रूसिया में
ॾींहुं कोन्हे, 6 महीना सिजु कोन थो निकिरे, 6 महीना त चओ उते माण्हू बीमार था रहनि, त 6 महीना राति आहे, 6 महीना वरी ॾिसंदे त ॾींहुं आहे, त चवनि था त उन्हनि जो हार्मोन जान में अंदरि जेको आहे न उहो अॻिते पोइते थी थो वञे, छो जो इंसान खे सुम्हणु आहे, आरामु करिणो आहे, ऐं इंसान खे इहे जेके अंग्रेज़ चवनि था त इंसान खे सिज जे हेठां वेहणो आहे घटि में घटि हर रोज़ु अधु कलाकु। हाणे उहो अधु कलाकु केॾांहुं आणे सिज, पोइ उहे छा हीटर हलाईंदा आहिनि, हीटर हलाए उहो गरमाश वठंदा आहिनि, उन मां त उन्हनि जी जान में विटामिन दाल जेके ठहंदी आहे उहा ठहे, इहो चवनि था। ॿियो चवनि था त उते जिते सिज कोन थो निकिरे उते वण नथा फुटनि, पोख नथी थिए, बनी नथी थिए, का शइ बि नथी थिए, जिथे उस नथी निकिरे बर्फ़ ई बर्फ़ थी थिए त ॾिसो उते माल मतो बि नथा ताते सघनि, छो जो मरी थो वञे, छो उन माल खे बि इंसान खे सिज खपे, सिज जी गरमाश खपे, त इहा अलाह जी तरफ़ां हिकिड़ी वॾी नेमत आहे इंसान, त इंसान खे इहे ॾींहं जो सिज जेको अचे थो इंसान खे सिज ते इंसान जूं बीमारियूं ख़तम थियूं थियनि ऐं विटामिन्स पैदा थियूं थियनि जान में, ऐं इंसान जी जान जेकी असुल आहे गरम आहे, थधी न आहे, जे इंसान ठरी वियो त पोइ मरी वियो, इहे सभु जान जेसिताईं गरम रहंदी त इंसान उहो सही रहंदो, जेसिताईं इंसान खे पघर न ईंदो त उहो इंसान उहो बीमार रहंदो, छो जो इहा हिकिड़ी बीमारियूं किन मां अंदरि जरासीम जान मां जेके असांजे जान ते वार आहिनि, इन्हनि वारनि जेठा नंढा नंढा सुई जे खां बि नंढा सुराख आहिनि, उन्हनि सुराखनि मां अंदरां जेके जरासीम थियनि था खून में जा कीअं, त उहे जेॾीमहिल गरमाश थी थिए, जान गरम थी थिए, या उस ते माण्हू हले चले थो त उहो पघर निकिरंदो, पोइ फुड़ा फुड़ा जीअं ॾिसंदो जान ते पघर जा, इहे सभु जरासीम जान मां निकिरनि था उतां, पर ॾिसो त जे सिज न हुजे त पोइ इंसान छा करे सघंदो, इहो पघर न ईंदो, पघर न ईंदो त पोइ बीमार थींदो, छो जो जरासीम जान मां कोन निकिरंदा, उते जेके माण्हू जंहिं मुल्क में सिज कोन थो निकिरे उहो उते बीमार था रहनि, छो जो हुननि खे उस खपे, उस आहे कान, ऐं जंहिं ॾींहुं उस निकिरंदी आहे उहो ईद कंदा आहिनि, ईद कंदा आहिनि, त असांखे उस आहे हर रोज़ु, असांखे को क़दुरु कोन्हे, असांखे को क़दुरु कोन्हे, त उते हुननि ॾाढी कोशिशि कई त वण पोखियो, कहिड़ा फ्रूट जा या कहिड़ा बि गुल फुल कुझु बि नथो निकिरे, छो जो सिज कोन्हे, तो इंसान खे हिकिड़ी वॾी ताक़त आहे अलाह जे तरफ़ां, जेॾी महिल सिज निकिरे थो, ॾींहुं निकिरे थो, रोज़ी करे थो, अचे वञे थो ॾींहं जो रोशनी में, राति जो माण्हू ॿनियुनि में कीअं घुमंदा, नांग बला हुननि खे खाई छॾनि, ऐं कमकार कीअं कंदा, जेके ठेकेदार आहिनि बिल्डिंगूं ठाहिनि था ऊंदहि में कीअं कंदा, केतिरो बल्ब हणंदा, तो ॾिसो न वॾी नेमत आहे हिकिड़ो सिज इंसान जे लाइ, ऐं ॾींहुं जेको आहे त उनजो इंसान शुक्रगुज़ार करे, त सुबुह शाम अलाह साईं असांखे क़ुर में हुकुम कयो आहे त सुबुह जो ऐं शाम जो अलाह जो तस्बीह पढ़ो, ज़िक्र कयो, इहो हिकिड़ो अलाह छो असांखे हुकुम कयो आहे त इंसान खे इन टाइम जो शुकरानो हुजे। हिते हिकिड़े आहे अंग्रेज़ आया, उन्हनि हिते मीटिंग कई वॾी, त मोजिज़ा ॾिसो त उन्हनि हिकिड़ो हो आलिम हो जर्मनी, श्रेदर नालो हुअसि, उन ॾाढा ॾींहं जा जेके फ़ाइदा आहिनि, सिज जा फ़ाइदा आहिनि, उन ॾाढा ज़िक्र कया उन, त हीउ एतिरो एतिरो फ़ाइदो आहे, पोइ हुन मुस्लमाननि चयसि असां वटि क़ुर में लिखियो आहे त हीअ आयत आहे, हिकिड़ी मोजिज़ो आहे, ऐं हीअ ॾींहं जो जेको आहे ॾींहं जा फ़ाइदा जेके आहिनि, त इंसान जे लाइ, जान जे लाइ उस जेको केॾो फ़ाइदो आहे, जानवरनि जे लाइ ऐं वणनि जे लाइ केॾो फ़ाइदो आहे, इहो सभु असां वटि क़ुर में लिखियलु आहे, त हू थी, ऐं चए पियो त मूंखे सम्झ में कोन थी अचे त जेॾी महिल तव्हांखे एॾियूं शयूं लिखियलु आहिनि तव्हांजी किताब में क़ुर में, त पोइ असां जहिड़ा आलिमनि खे छो था घुरायो, असांजी ज़िंदगी गुज़री वई, इहे शयूं असीं सर्च कयूं, हितां वटि इन किताब में 1400 साल अॻु में लिखियलु आहिनि, ऐं मूंखे क़ुर ॾियो त मां पढ़ां, थी सघे मां यानी क़ुर मां फ़ाइदो वठां, तव्हां इहो बि नथा फ़ाइदो वठो, सो हुन ॾाढो सुठो ॻाल्हायो। हिते हिकिड़ो क़िसो यादि थो अचे त तरीफ़ हिकिड़ो आहे त फ़ाइदो इस्तिग़फ़ार जो, अलाए इहा क़िसो ॿुधायो अलाए कोन, पर मां सम्झां थो कोन ॿुधायुमि, त इमाम अहमद वियो पंहिंजो शहर छॾे ॿिए शहर हिकिड़े ॾे, त उते कंहिं आलिम सां मिलां त तलब इल्म पढ़ां उते, त क़िसे में चए थो त उहो वञी हिकिड़े शाम थी वई त हिकिड़ी मस्जिद ते वञी पहुतो, त हाणे उन मस्जिद में निमाज़ पढ़ी, मग़रिब इशा पढ़ी, मग़रिब इशा पढ़ी, पोइ हाणे हुन के कुंड मस्जिद में अचे लेटी पियो, इमाम थकल हो जो पंधु आयो हो, उते अचे जिथे चैंपल रखिबा आहिनि उते हे अचे लेटी पियो, पर मस्जिद जो जेको मुहाफ़िज़ जेको मस्जिद जो हूंदो चौकीदार या ईअं, उन अचे हुनखे चयो उथ था, हिते मस्जिद मां बंदि कंदुसि, हिते अंदरि सुम्हणु न आहे, त हिन उन कोन सुञाणे इमाम अहमद बिन हंबल त वॾो आलिम आहे हीअं, हिन चयोसि ठीकु आहे,
मस्जिद मां निकिरी ऐं ॿाहिरि जिथे मस्जिद जे साम्हूं जीअं थींदो आहे यानी जॻह थोरी मस्जिद जे अॻियां उते अचे चई मां हिते सुम्हां थो भला हिते मूंखे छॾ, मां हीअ राति गुज़ारियां, पोइ मां वेंदुसि हलियो सुबुह जो। त हिन चयसि त न, ऐं मां हिते बि कोन छॾींदुसि, निकिर। चई हीअ त मस्जिद जे ॿाहिरि आहे, हिते छो थो हीअ मूंखे तंग करी, मां हिते राति गुज़ारियां बसि। त हुन चयसि न, हिते लुड़ पियो थिए त हिकिड़ो भरिसां लंघियो हिकिड़ो हमराह, उहो उनखे तनूर हुजे मानी ठाहींदो, मानी पचाईंदो। त उन ॾिठो हिनखे त हीअ मुसाफ़िर आहे ऐं हिनखे हीअ रहणु नथो हुजे मस्जिद में। हुन हुनखे इमाम अहमद खे चयो त तूं अचु मूं वटि अची रह, भला राति अचे, हिकिड़े राति रहणी आहे त ठीकु आहे, तूं हल मूंसां गॾिजी। त हीअ वठी वियुसि इमाम माना इमाम अहमद खे कुझु खाइण जे लाइ बि काश न हुजे, हिनखे घर ॾे वठी वियो। उते हिन पाण अटो पियो ॻोहे त सुबुह जो मां मानी पचायां, तनूर हस मानी पचाईंदो। त हुन इमाम अहमद खे कुझु खाइण पीअण जे लाइ ॾिनई त खा पी सुम्ह, हिते तूं मुसाफ़िर आहीं। त हीअ वरी अटो ॻोहण में शुरू थी वियो, पर जे को बि अटो ॻोहे पियो न त रुॻो अस्तगफिरुल्लाह 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 पढ़े। त इमाम अहमद तालिब इल्म हो, चए पियो त मां ॾिठो ॾाढो, मूं चयो इन खां फ़ाइदो वठां। हिनखे पुछई त तूं केतिरो पढ़ंदो आहीं इस्तिग़फ़ार? चई त मां जेतिरो बि कमु कंदो आहियां, मां सॼी राति इस्तिग़फ़ार पढ़ंदो आहियां, सुबुह जो वरी मानी पचाए पोइ रोज़ ई कंदो आहियां, मानी माण्हू वठंदा आहिनि। चई अच्छा, पोइ इस्तिग़फ़ार एतिरो पढ़ींदो, पोइ छा इन मां को फ़ाइदो मिली? त हुन चयसि ॾिस त मूंखे हर शइ अलाह खां घुरींदुमि न, मूंखे अलाह साईं ॾेई छॾी आहे, पर हिकिड़ी शइ मूं घुरी अलाह खां, मूंखे अञा बि अलाह साईं कोन थो वाॼे। त हुन इमाम अहमद चयसि इहे सभु शइ तूं अलाह खां घुरे तोखे मिली? चई हा, सभु शइ मूंखे अलाह साईं पैसा ॾेई छॾिया आहिनि, घर ॾेई छॾी, औलाद ॾेई छॾी, रोज़ी ॾेई छॾी, सिहत ॾेई छॾी। इस्तिग़फ़ार पढ़ंदो आहे सॼी राति, पोइ अलाह खां घुरंदो आहे त जेके बि मूं शयूं अलाह खां फरमाइशूं कयूं त सभु अलाह साईं पूरी करे ऐं मूंखे ॾिनियूं, पर मूं हिकिड़ी शइ अञा अलाह पूरी मुंहिंजी कान कई आहे। त इमाम चयसि त भला उहा कहिड़ी शइ आहे? चई त मां इस्तिग़फ़ार पढ़ी चवंदो आहियां त अलाह ताला त इमाम अहमद बिन हंबल मूंखे ॾेखार, मूंखे मौक़ो मिले त इमाम अहमद बिन हंबल मां उहो ॾिसां केॾी महिल अखियुनि सां मरण खां अॻु में। सो इहा दुआ मुंहिंजी अलाह साईं क़बूल कोन कई आहे अञा बि, अलाए छो, अलाए मां मरी वेंदुसि। मां इमाम अहमद खे ॿुधो ॾाढो दम ते आलिम आहे, हीअं फ़क़ीह आहे, पर मूं अञा ॾिठो न आहे। त हिते इमाम अहमद खिली ऐं वेही रहियो। चयईंसि त तुंहिंजो इस्तिग़फ़ार पढ़ण खां पोइ, इहा शइ तोखां घुरण खां पोइ अलाह ताला इमाम अहमद खे तड़े 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 मस्जिद पंहिंजे घर मां बि तड़े तोॾे मोकिलियो आहे। चई त छा थो चई? चई मां आहियां इमाम अहमद बिन हंबल, तुंहिंजो इस्तिग़फ़ार ॾिस, जो इमाम अहमद खे टंग मां बि गेले तुंहिंजे घर में आयो आंदो, त हाणे ॾिस एतिरो फ़ाइदो आहे तुंहिंजे इस्तिग़फ़ार में, त हूअं तूं अची हा मस्जिद में या मुंहिंजे शहर में मूंखे ॾिसण, मां तुंहिंजे घर में टिकियो पियो आहे। सो ॾाढो ख़ुशि थियो, पोइ उथी भाकुर पातईंसि ऐं वॾी ताज़ीम कईंसि, एतिराम कईंसि, रहायईंसि, मानी धानी खारायईंसि, लटा मुसाफ़िर हो उनखे लटा धोई ॾिनई। हुन ख़ब्बास जो इहो किसो आहे त इस्तिग़फ़ार मां केॾो हुन फ़ाइदो वरितो, इस्तिग़फ़ार मां केॾो फ़ाइदो वरितई। त ॾिसो इस्तिग़फ़ार में अलाह ताला ॾिसो हुनजा सभु कम पूरा करे छॾियो ऐं पढ़ंदो बि छा हो, अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह, सॼी राति अटो ॻोहींदो हो ऐं इहो पढ़ंदो हो। त उहो ॾिस न छा हुनखे अलाह साईं हर उमेद हुनजी पूरी करे छॾी। त इमाम अहमद पंहिंजे किताब में लिखियो त इहो किसो मां हिकिड़े तनूर वारे खां मूं फ़ाइदो वरितो। सो ॾिसो इस्तिग़फ़ार में केॾो फ़ाइदो आहे। त दोस्तनि खे बि उमेदु आहे त इस्तिग़फ़ार ज़बान ते हुजे, छाजे लाइ? त नबी करीम फरमायो, अलाह ताला फरमायो त वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फ़िरून, इहो हिकिड़ो बंदा अज़ाब में ऐं असांजे विच में हिकिड़ो डैम जीअं सम्झो। छो अलाह ताला क़ुर में चए थो त मां उन्हनि माण्हुनि खे कीअं अज़ाब ॾींदुसि जेके इस्तिग़फ़ार बि था पढ़नि। इस्तिग़फ़ार दिलि सां यकीन सां ज़बान ते सदाईं हुजे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। अलाह ताला असां तव्हां खां इहे अमल क़बूल करे ऐं क़ुर जा मौजिज़ा ॾिसूं, मौजिज़ा उन्हनि जो इबरत उन्हनि वठूं। हीउ 33 हिसो आहे तअम्मुलात क़ुरानिया, जंहिंमें अलाह ताला ॾींहं जो मौजिज़ो असांखे नसीब कयो त असीं ॾिठो। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।